अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में वाक़े वलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान इनकलाब पारां अमेरिका जे जंगी बेड़े इब्राहिम लिंकन खे नुक़सान पहुचाइण जी दावा। एयरक्राफ्ट कैरियर USS जंगी बेड़े खे मीज़ाइल हमलनि सां निशानो बणाए वियो। ईरान जे सेंट्रल हेडक्वार्टर दावा कई आहे त इराक जे मज़ामती फोर्सिस अमेरिका जो जहाज़ किराए तबाह कयो आहे। अमेरिका जे सेंट्रल कमांड जहाज़ किरी तबाह थियण जी तस्दीक करे छॾी। इसराइल पारां ईरान मथां वॾे पैमाने ते नवां हमला शुरू करण जी दावा। तहरान ऐं ॿियनि शहरनि में धमाका ॿुधा विया। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त ईरान जे इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणायो पियो वञे। ईरान जे एटमी प्रोग्राम जे अहम हंधनि खे निशानो बणायो वियो आहे। अमेरिका दिफ़ाई सिस्टम थाड ॾखण कोरिया खां इसराइल मुंतक़िल करे छॾियो। वज़ीर आज़म जे सऊदी वली अहद सां मुलाक़ात मुकम्मल। यकजहती ऐं भरपूर हिमायत जो अज़म। शहबाज शरीफ जदे में वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर भी मौजूद हुआ। ख़िते जी ताज़ी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾियल कोशिशुनि ते इतफ़ाक़। कामरान ट्रेज़री तकरारी बयान ॾियण बाद नेठ उहिदो विञाए वेठो। सदर आसिफ अली ज़रदारी नवाज़ दी गगवान निहाल हाशमीअ खे सिंध जो नओं गवर्नर मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नओं गवर्नर निहाल हाशमी अॼु पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणंदो।